समाचार में अवां खे एक खबर ॿुधाईंदा हलूं त सचवा जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन मौलाना मोहम्मद कासिम चانڈيو ऐं सचवा ज़िला ठट्टो जे सदर सिकंदर चانڈيو बखशो चانڊيو ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में घारे शहर में लसानी सोच रखंदड़ ख़ालिद मक़बूल सिद्दीकी खिलाफ़ ज़बरदस्त एहतजाज कंदे धरणो हुयो। नाज़रीन, अवां खे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधायूं त सचवा पंहिंजी रिवायत खे कायम रखंदे सॼी सिंध में पहिरियों दफ़ो सचवा सिंध जी लसानी सोच रखंदड़ वफ़ाक़ी वज़ीर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी खिलाफ़ ठट्टे ज़िले जे घारे शहर में सचवा जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन मौलाना मोहम्मद कासिम चانڈيو जी अॻुवाणीअ में ज़बरदस्त एहतजाज कयो। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त सचवा समाचार पंहिंजी रिवायत खे कायम रखंदे सभ खां पहिरीं हीअ ख़बर तव्हां ताईं पहुचाई आहे ऐं सचवा समाचार जे दोस्तनि जेको असांजो रिपोर्टर आहे ठट्टे जो उन हीअ ख़बर असां ताईं पहुचाई आहे त सचवा पारां